सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। रानी अदा बावल नजर कोन थो अचे। हू ॿाहिरि ओताक ते हूंदो। मां उते बि जांच करे आयो आहियां, ओताक ते बि कोन्हे को। पोइ ज़मीन ते ॾिसेसि। मां ज़मीन माल ओताक ॻोठ हर जॻह ते जांच कई अथमि, उते बि नज़र कोन आयो। हाणे मूंखे पक थी त तूं हर वक़्तु बाबा जी चाचूसी कंदो आहीं। कसम सां मां जासूसी न आहियां कंदो, कमु हुयो इन करे पियो ॻोल्हियां। अचे बाबा त मां हुनखे ज़रूरु ॿुधाईंदसि। अच्छा इन जो मक़सदु त ॿाहिरि निकिरी वियो आहे। सिंधु ओताक ते महिमान आया, उन जे लाइ तव्हां मानी करे वठो। जी सोट, मां करे थी वठां मानी। पुट दरिया खान सिंधु वापसि वञण थी चाहे। चाचा सिंधु खे मां रोके त नथो सघां, पर मां इहो चवंदुसि त 2-3 ॾींहं अञा हिते हुजे। ठीकु आहे सोट, चओ था त मां कुझु ॾींहं रहां थी, पर हिते मां अकेली बेज़ार थी पई आहियां। तोखे घणो वक़्तु मां बेज़ार चवण कोन ॾींदुसि। अमा सिंधु हाणे तो ॿुधो न दरिया खान छा चयो, कुझु ॾींहंनि में तोखे इजाज़त मिली वेंदी। ठीकु आहे बाबा, मां मानी करे थी वठां। जेकॾहिं सोट खे मारण में नवाब खान जा हथ आहिनि त पोइ हू ज़रूरु ज़मीन ते ऐं ओताक ते कब्ज़ो करण जी कोशिशि कंदो। उन करे असांखे हाणे उन लाइ तयारु रहणो पवंदो। लाला, नवाब खान खे न जेकॾहिं इहो कमु करणो हुजे हा त पोइ ॿिए ॾींहुं इहो कमु करे छॾे हा। ॿिए ॾींहं ते तॾहिं करे हा न जॾहिं असां सोट जे मौत खे ज़ाहिर कयूं। असां त सोट जे मौत खे लिकाए छॾियो ऐं नवाब खान बि शक में आहे मता सोट ज़िंदा न हुजे। जॾहिं नवाब खान खे पक थी वेंदी न त सजावल मरी चुको आहे, नवाब खान ज़रूरु असांजे मथां हमलो कंदो। उन लाइ असां तयारु आहियूं लाला। जेकॾहिं सजावल जो क़ातिल नवाब खान आहे पोइ हिते सलाहूं करण सां कहिड़ो फ़ाइदो? इन खां बहितर न आहे नवाब खान खां फलान कयूं। जल्दबाज़ी करे असां नवाब खान खां फलान करण जी कोशिशि कई न त सभु जा सभु असां मारिया वेंदासीं। नवाब खान हिन वक़्तु असां खां ताक़त में 10 ते वधीक आहे। जेकॾहिं नवाब खान ताक़त में वधीक आहे त पोइ छा असां सभु माठ करे वेही रहूं? माठ करे वेही रहण जी ॻाल्हि मूं नाहे कई, पर जल्दबाज़ी असांखे माराए विझंदी। लाला तुंहिंजे हुकुम जो असांखे इंतज़ारु रहंदो। नवाब खान जे मथां हमलो ज़रूरु कबो, पर सोचे सम्झी पूरी ताक़त सां। साहब मुझो फरियाद लिखो तो मां निकरां। ॻाल्हि कर, तोसां वरी कहिड़ो मसलो आहे? साहब मोटरसाइकिल ते मां ॻोठ पियो अचां, इहो सिजावल वारो छोरो न आहे सलीम, इहो मूंखां फुर करे वियो। हा बाबा जुमन लिख। साहब ज़री ज़री लिखजो। मोटरसाइकिल 50,000 सोनी मुंडी सोनी ज़ंजीरी इहे बि मूंखां खसे वियो आहे। वॾो कूड़ो आईंदी मां, मूंखे ख़बर आहे। साहब जे मां कूड़ो जहां त रुगो सलीम जो नालो न ॼाहा, सिजावर सां जेके ॿिया माण्हू गॾा उहा उन्हनि जा नाला बि ॼाहा। केस लिखी ॾियो? हा साहब लिखी ॾियो। हिन खां सही वठ, हिनखे रवानो कर। हा हा छो न, इहो रुगो मूंखे ॿुधायो मां सही किथे कयां। सही लिखो तो सही लिखो। साहब या गिरफ्तारी अॼु ई कजो, अॼु ई उनखे गिरफ्तार कयो, जे न कयो त वरी मां टंगियल हूंदुसि ज़ोर जॻियां ज़ारी आहे साईं। सम्झा थो नवाब खान हिन तर में कंहिंखे बि सुकून सां रहण कोन ईंदो। ख़बर आहे, मां ॾिसां पियो तूं मुसलसल सजावल ऐं सजावल जे माण्हुनि खां परे रहीं पियो। अशो वॾे सां थोरो रंज हो, हाणे त वॾो बनाए रहियो, कंहिंसां कावड़ कया? भला इहो त ॿुधा, तूं छा थो सम्झी त सजावल जे मारण जे पोयां कंहिंजा हथ आहिनि? खणी जो सभु नवाब खान जे तरफ़ इशारो कनि था, पर मुंहिंजो शक लाला तरफ़ आहे। न न, ईअं लाला कॾहिं बि नथो करे सघे, इहो तुंहिंजो शक अजायो आहे। बशो अॻे या पोइ तोखे ज़रूरु ख़बर पवंदी त सजावल जा क़ातिल केरु आहिनि। अकबर, सजावल खान खे मारण सां लाला खे केॾो फ़ाइदो? वॾे मां वॾो फ़ाइदो त लाला जो आहे। हाणे तूं ई ॿुधा त सजावल खान जी पूरी मिल्कियत जो वारिस केरु थींदो? लाला। हा बशो,
लाला पंहिंजे भाउ वज़ीर जो पलांद करे वियो ऐं सजावल ख़ान जी भेण सां शादी बि करे वियो ऐं उनजी पूरी मिल्कियत जो वारिस बि बणिजी वियो। उनखां वधीक अञा लाला खे कहिड़ो फ़ाइदो घुरिजे? जेकॾहिं लाला खे का मां ख़तरो थी सघे उहो ई आहे, जेकॾहिं अकबर खे रस्ते तां नथो वठाए त पोइ लाला जो ई कमु पूरो थी वेंदो। ज़रीना बेगम! ज़रीना बेगम! ज़रीना! ज़रीना! जी साईं, जी साईं। संभाल हिन निभागीअ खे जेका हितां भॼण जी पई करे। हाणे तूं ईअं घर संभाली थी? साईं, मूं त इनखे ॾाढो सम्झायो। जे नथी सम्झे न त हिन छोरी खे वठी कमरे में बंदि करे छॾ। जीजा मां भॼण जी कोशिश न पई कई, मां त हुते दरवाज़ो बंद। जेका तोखे इज्जत मिली शायद उहा इज्जत तोखे रास ना आई, पर राति ॾींहुं जॾहिं तूं कमरे में बंदि हूंदी आहे न पोइ तोखे एहसास थींदो। माफ़ी जीजा, मूंखे आख़िरी दफ़ो माफ़ी ॾियो। हिते असांजा असूल ग़लतीअ जी सज़ा हूंदी आहे, सज़ा, माफ़ी न। हाणे तुंहिंजो इज्जत वारो वक़्तु ख़तम थी चुको आहे। हल हाणे कमरे में निभागी क्यों जाए जी। माफ़ी जीजा, आख़िरी दफ़ो माफ़ी। हल सलीम अॻियां थी। पर छो साहब मुंहिंजो कोॾो तो मथां फोरे जो केस दाख़िल थियो आहे। सूबेदार साहब इहो आहे कूड़ो केस, मूं कुझु बि न आहे कयो। अरे हल, इहा सफ़ाई हली थाणे ते ॾिजांइ, हल। माजिद, ही सब कुछ छा पियो थे? करीमा, ही नवाब खान जी चाल आहे। असांखे हिक करे फासण चाहे थो। पोइ पक समझ त वॾे जे क़त्ल में बि नवाब खान जा ई हथ आहिनि। करीमा, कातुल ज़ाहिर थींदो, थोरो रुगो सब्र कर। नैना, हाणे हिम्मत कर। उथी त अॻिते वधण जी कयूं। न मूंसां न, मां हाणे हिक विख बि नथी हली सघां। नैना, नैना ही तू छा पई थी चवीं? रात जे अंधेरे जो फ़ाइदो वठी असांखे हितां निकिरणो पवंदो। नैना, जेकॾहिं सिज उभरी वियो त नवाब जा माण्हू चइनी तरफ़नि खां पाण खे फिरी वेंदा ऐं पाण ॿई हिते मारिया वेंदासीं। उन करे चवां थो त पाण खे हितां हिन महिल निकिरणो पवंदो। हाणे मूं में हलण जी साप नाहे रही। सॼो ॾींहुं बुख थी हलिया आऊं। जेका थोरी घणी ताक़त हुई सा बि ख़तम थी वई। जेकर अॼु राति हिते आराम कयोसीं अॻिते हलण जहिड़ा थींदासीं। त पोइ ठीकु आहे नैना, तू कुझु टाइम हिते वेह, पोइ पाण अॻिते निकिरूं था। मालिक भलाई कंदा। मूंसा छा असां हितां ज़िंदा निकिरी वेंदासीं? तू परेशान न थी नैना, जिंदगी जो मालिक मुंहिंजो रब आहे। जेकॾहिं पुॼी नथी अचे न त पोइ पाण खे केर बि नथो मारे सघे। तोसां गॾु जीअण जी उमेद हुई, पर हाणे तोसां गॾु मरण में फ़ख़ुर कंदसि। नैना, ख़बर नाहे त असांजे मुक़द्दर में अलाए छा आहे लिखियो। बस हाणे
क़िस्मत ते छॾियूं था। ॾिसूं असांजी क़िस्मत असांखे काथे थी खणी हले। मूसा हिते ई किथे लिखियल आहे। काथे हू राति जो फ़ाइदो वठी अॻिते त न निकिरी वेंदा। कल राति खां पिया मूसा खे डोड़ायूं, अॼु पूरो ॾींहुं गुज़री वियो आहे। जॾहिं असां में हिकु विख खणण जी ताक़त न आहे रही त पोइ मूसा हितां कीअं निकिरी सघे। हा छो सही तो चवीं, मूसा किथे न किथे आराम कंदो हूंदो। असां सां गॾु बि धड़ हमरान जो आहे। सुबुह जो सिजु उभरंदो, चारों तरफ़ां घेरे छॾींदासीं, पोइ मूसा खे कंदासीं विच में। पोइ जंहिंखे बि नज़र ईंदो न, मूसा खे उते ई पूरो करे छॾींदासीं। नवाब खान त हिते पूरे ॻोठ खे गॾु कयो। हे त मूसा खे करे छॾींदा। हिननि सभिनी कमीणनि खे हिकिड़ो हिकिड़ो करे मार निभागे पदो छो लाए। जेकॾहिं हुते ई गोली हणी छॾियांसि त हिते अचण जी ज़रूरत न पवे। पर ख़ैर केतिरो भॼंदो, मूसा खे छॾण वारो त मीर बि नाहे। बुख ते केतिरो रुलाईंदो, पर ख़ैर नेठ त साणो थी किरंदो। पोइ मथां बि चवंदो सा त मीर जो मौजू गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे। जेसी ताईं तूं सॼी हक़ीक़त न ॿुधाईंदे न, तेसी ताईं मां तोखे चालान करे जेल कोन मोकिलींदुसि। रिमांड मथां रिमांड, रिमांड मथां रिमांड वठी तूं जो मां अहिड़ो हशर कंदुसि तूं सॼी ज़िंदगी यादि रखंदे। जेकॾहिं मां चाहियां था सजावल खान जीअरो आहे, कंहिं कम सां ॿाहिरि वियल आहे, तॾहिं बि तव्हांखे एतबार नथो अचे ऐं चवां थो सजावल मरी वियो। पोइ बि तव्हांखे एतबार छो नथो अचे? जेकॾहिं मरी वियो आहे न त पोइ सजावल खान जी असांखे क़बर ॾेखार, हुनखे किथे दफ़न कयो अथव। जेकॾहिं सजावल खान जी क़बर ॾिसणी अथई न त पोइ वञी लाला में हथ विझ, छो त मूंखे त ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे तूं सजावल खान जे वेझनि साथियुनि मां आहीं। तोखे ख़बर न हूंदी त ॿियो कंहिंखे ख़बर हूंदी? सूबेदार साहब, जेतिरो बि ज़ोर लॻाइणो थिए लॻाए वठ, पर मूंखे जेका ख़बर हुई सा इहा हुई। साहब कल अञा साई अथसि, कोन ॿुधाईंदो, वज़न थोरो वधाइणो पवंदो। जेतिरो बि वज़न वधाइणो अथव वधाए छॾियो, मूंखे पूरी हक़ीक़त घुर्जे। तुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त अकबर जो शक मूं मथां थो अचे। हा लाला, अकबर जो बिलो कर, न त हू कातिल जा पेरा खणी तुंहिंजे दर ते पहुचंदो। एतिरी अकबर खे मोहलत ई कोन ॾींदुसि बशू। पर ख़्यालु रहे लाला, अकबर जे रत जा चंडा असां मथां न पवनि। तूं बेफ़िक्र रह बशू, हर सुबुह खे ईअं मिटाईंदुसि त को बि असां ते शक ई न कंदो। लाला, जेको तो मूंसां वाइदो कयो आहे उनखे ज़रूरु निभाइजां। ईअं न थिए जो आख़िर में तूं मूंखे पूरो करे छॾी। ईअं बि थी सघे थो। छा मज़ाक थो कयां, तूं परेशान न थी। कमरे मां त जांच करे अचां। काॾे अदा, काॾे तो भगो वञी? मां जांच करण थो वञां त फ़क़ीरनि लाइ मिठाई रखी अथव या न? दादा असां भला ठीको हो या फ़क़ीरनि जो रोज़ रोज़ किलो मिठाई ज़ाया कयूं, लाचार न सघे। माना अॼु बुख ते सुम्हणो पवंदो। कंहिंखे बुख ते सुम्हणो पवंदो? फ़क़ीरनि खे वीचारनि खे अॼु बुख ते सुम्हणो पवंदो न। मिठाई जो न रखंदव त पोइ मखण जा कन पटींदा। हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधायो, एॾे घर में बेगुल बि रहे थी,
तू भी रही थो वो फिरो फिरो पूजा कर छुदा पटले हां आहे चापो त तो सा पियल हन बेगुल बेगुल खां त भलाउन भी पासो कयो आ हे त जिन हिने बी गाल सही त चवे तो जडे पादरन खाइण लाइ घर में मर्द मौजूद आहिनि त पोइ मां औरत ने छो ईंदा तो आज रात सालो यो पासो वठन छो बा घर बसांजो फकीर बसांजा असांखे छो तंग कंदा अॻ में बि तो जहिड़ो हिकिड़ो थुलो मतारो महिमान आयो उनजी खट खणी वञी झंग में रखे आया उन महिमान लधो न खट लधी अरे पोइ असां त ता जापा जाऊ ॾिस न तूं सालो को बा भेड़ी वो असां पाण में विरायो आ छा हा त आयूं त सभु गॾु न तूं जिनन खे छो नथो सम्झाए त हीअ मुंहिंजी भेण आ भलड़ी ऐं हे बि सोहिणो अछड़ो मुंहिंजो भेणी वो अदीपो मां छा कयां ओ सफ़ा अणपढ़ियल आहिनि ॻाल्हि सम्झनि ई कोन था बाक़ी हा मां वञी कमरे में सुम्हंदुसि जे तव्हां ॾे अचनि त तव्हां हुनखे सम्झाइजो चइजां त मां सालू जी भेण आहियां ही सालू जो भेणी वो आहे मूंखे नथो लॻे त मखण खे छॾींदा बेगुल लॻे थो हे मूंखे माराणे चक्कर में आ ये करो किलो मिठाई मुता घोर करो किलो में बाबा को कोन है तो कुछ न कुछ थी सके तो आहे भॼई मूं तोखे चयो हुयो न त हिन घर जी बर्बादी जो नालो हाकिम ज़ादी आहे पर तो इन तरफ़ कन ई कोन ॾिनो जेको अॼु तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसी थी पई हाणे हिन घर में हुकुम हाकिम ज़ादी जा हलंदा मूंसां इंसाफ़ ज़रूर थींदो हाकिम ज़ादी तोखां इंसाफ़ वतो वेंदो न सिर्फ़ सिजाल जो पर मुंहिंजी धीउ सारा जो तोखां इंसाफ़ वतो वेंदो मुंहिंजे मथां जेके ज़ुल्म थिया उहे तोखे कॾहिं नज़र आया जंहिं ॾींहुं सिजाल तोखे वापसि वठी आ काश उन ॾींहुं तोखे माराए छॾियां त ही ॾींहुं न ॾिसणा पवनि हा तो मुश्किल ॾींहं त ॾिठा ई न आहिनि भाॼई तूं हाणे ई परेशान थी वई आहीं तुंहिंजी मुसीबतुनि जो सिज त अञा सुभाणे उभरंदो एतिरा मूं ते ज़ुल्म कया अथई अञा तुंहिंजी केतिरी हद आहे तुंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी पसान ताईं भाॼई तोखे हिकु मिंट बि सुकून सां वेहण मां कोन ॾींदसि तुंहिंजे सुख जी ही अॼु आख़िरी राति आहे जेतिरो बि आराम करणो अथई न करे वठ मुंहिंजो आराम तूं न राति मोकिलाए वियो हो जंहिं राति मुंहिंजी धीअ खे बेगुनाह क़तल कयो वियो हाणे त बसि जियां थी ज़िंदगी जा ॾींहं पूरा करण लाइ इहे ॾींहं बि तुंहिंजे मथां हाणे क़यामत बणिजी कड़कंदा इन्हनि खे बि गुज़ारे तूं कोन सघंदी आहे वॾो सख़्त जानी मूंसां वॾो सख़्त जानी तूं छा थो सम्झे त तूं हितां भॼी वेंदे ऐं वञी पंहिंजी मंज़िल ते पहुचंदे न मूंसां जेतिरो भॼणो अथई भॼ जेतिरो भॼणो अथई पर मां मीर तोखे छॾण वारो नाहे नाहे मूंसां हली भाॼे मां चवां थो चारों तरफ़ फैलजी वञो जेकॾहिं मूंसां जे असां खां बची निकिरी वियो न त पोइ असां कोन बचंदासीं मूं छा पिया ॾिसो हलो हलो चारों तरफ़ हलो अचो अचो तव्हांजो मौत तव्हांजो इंतज़ार पियो करे लालच जो वाल तु न पार केॾो बदिलजी वियो संसार लालच जो वाल तु न पार केॾो बदिलजी वियो संसार
अमुन मोहब्बत किए हिते मोटे हर को बेले खड थो खोटे अमुन मोहब्बत किए हिते मोटे हर को बेले खड थो खोटे पदरा सबके जा पिरकार है तकरार है तकरार है तकरार है तकरार मतलब जी ही दुनिया है के रुब के सां सच्चो नाहे मतलब जी ही दुनिया है के रुब के सां सच्चो नाहे छा जी वफ़ाएं छा जो प्यार है तकरार है तकरार दुनिया है फिरनी गिरनी जहड़ी करनी तहड़ी भरनी दुनिया है फिरनी गिरनी जहड़ी करनी तहड़ी भरनी वक्त वठे थो सब वहवार है तकरार है तकरार सिजावल खां पोइ हितां जो वॾो तूं आहीं लाला सलीम खे छॾाइण बि तुंहिंजी ज़िमेवारी आहे सलीम मथां कूड़ो केस थियल आहे 2 ॾींहं लाकअप में रखंदसि पोइ हथ कढंदसि ॿियो छा कंदसि पर लाला बस सवाल न माजिद तुंहिंजे ऐं करीम जे हवाले कमु थो कयां उहो करे अचो ठीकु आहे लाला ॿुधाए त कहिड़ो कमु आहे अकबर पासीरो थी वियो आहे उनखे ॻोल्हे हिते वठी अचोसि जेकॾहिं इज़त सां न अचे न त पादर हणी बि उनखे वठी अचो असां हिते सिजावल जे माण्हुनि मथां हथ खणण लाइ न आहियूं आया लाला जेकॾहिं तव्हांखे हिते रहणो आहे न त पोइ तव्हांखे मुंहिंजा हुकुम मञणा पवंदा जेकर न मञूं त पोइ जो अंजाम इहो निकिरंदो करीम ऐं अहिड़नि माण्हुनि जी मूंखे ज़रूरत न आहे जेके मुंहिंजे हुकुम खे न मञनि ठीकु आहे लाला ॿुधाए अकबर खे छा करिणो जे इज़त सां न अचे न त हुनखे पादर हणी बि मूं वटि वठी अचिजो शाम अकबर मूं वटि हुजणु खपे सम्झे सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।